बंदि तक़रीबन 50 फुट अॻिते हो, पर हीउ दरियाउ पाए पाए हेसि ताईं पहुतो आहे। हाणे हिन ॻोठ वारनि जो बि चवणु आहे त जंहिं वक़्तु बि वरी मथे ते चढ़ियो ऐं थोरी बि सुस्ती गवर्नमेंट ऑफ सिंध कई, सेक्रेटरी एजुकेशन ऐं उन जा जेको बि डिपार्टमेंट आहे ऐं उन जा जेके बि क़यादत आहे, उहो थोरी बि सुस्ती जे करे हीउ घणो नुक़सानु थी सघे थो। तो असां हुकूमत सिंध खे ऐं वज़ीर आला सिंध खे, सेक्रेटरी एजुकेशन नौजवान आहे, उहो हिन शइ खे सम्झे थो। संदसि ॻोठ बि हिन ज़िले सां आहे ऐं हिन ई बंद जे किनारे सां आहे, ऐं जेको आहे खेड़े साहिब जो ॻोठ बि। असां अपील कयूं था त ही पाण पर्सनल हिन ॻोठ खे, हिन बंद खे, हिन पॉइंट खे, कौड़े जा भाण खे पाण नज़र में रखे ऐं कंहिं बि हेठे कामोरे जो आसरो न करे, छो त कामोरो सदाईं आसरा ॾींदो आहे ऐं पोइ जॾहिं इहो मुल्क जे हिसाब सां ही जॾहिं बंद टुटंदा आहिनि त पोइ वॾा नुक़सान थींदा आहिनि ऐं उन खां पोइ असां हाय हाय कंदा आहियूं। सो असां अपील था कयूं त खेड़े साहिब खे त पाण पंहिंजी तवजो ॾेई ऐं हिन जे कौड़े भाणनि जेको आहे पॉइंट इन खे पथर ऐं बंदि मज़बूत कया वञनि।